ए सिखा तां ते मां सदके वञा कुर्बान वञा। ही भी हिकिड़ी सेवा हुई जेको पंहिंजो घर बार सभु कुझु छॾे आया बसि गुरु जे आसरे। ऐं वरी बि बेनती करां ज्ञानी हिकिड़ी मिसाल ॾे थो कि दुनियावी पीउ पंहिंजे पुटनि जी ख़ुशी दे पैसा घुरींदा आहिनि कि ग़रीब को ग़रीब पीउ हुजे न पोइ बि कुझु न कुझु पैसा घुरींदो ज़रूरु आहे। पर ही धन दाता गुरु गोबिंद सिंह महाराज अहिड़ो कमु कयो दुनिया दे, असां सभिनी जी ख़ुशी ख़ातिर सतगुरु पंहिंजा पुटड़ा असांजे मथां घोरे छॾिया, कुर्बान करे छॾिया कि तव्हांजी ख़ुशी बरक़रार हुजे। हीअ असांजे पुटनि जी पंहिंजी परवाह कोन कई। जे कोई घर ठहंदो आहे न, ॾिसंदा केॾो बेसमेंट पको कंदा आहियूं, पत्थर सरियो सीमेंट के ऊंची मंज़िल ठाहियूं त कोई ख़तरो न हुजे। हे धन गुरु गोबिंद सिंह महाराज दुनिया में अहिड़ो कमु कयो, धर्म जी बुनियाद अहिड़ी पक्की कई, पंहिंजे परिवार जो बलिदान ॾेई करे कि रहंदी दुनिया ते कोई इनखे कोई लोॾे न सघे। जे असीं अॼु ख़ुशी मनायूं था या असीं ॾिया मनायूं था न, समझो ही गुरु तेग बहादुर साहिब महाराज जी देन आहे। बसि मां पंहिंजे नौजवाननि और न्याणनि खे वेनती करां, सतगुरु गुरु तेग बहादुर साहिब महाराज ही जणनि ख़ातिर सतगुरु एॾी कुर्बानी कई, जणिया बचाइण ख़ातिर और संस्कृति बचाइण ख़ातिर। ये असांजो धर्म एॾो महान आहे, तंहिं करे एॾी शहीदी थी आहे न, एॾो पवित्र आहे, तंहिं करे सतगुरु पंहिंजा साहिबज़ादा कुर्बान करे छॾिया। जे मान न हुजे हा सतगुरु खे कहिड़ी ज़रूरत हुई जेॾी कुर्बानी करण जी। सतगुरु त मान ॾिनो जेके पहाड़ी राजा अटे जी गऊं ठाहिया। दया सिंह बार बार चइबो ए सतगुरु जी गऊं त अटे जी खणी आया, तव्हीं कसम ते तव्हीं किलो छॾो था। सतगुरु जो असीं उन्हनि ते एतबार थोड़ी करूं था, न ही असांखे कसम जो भाव आहे, बसि असीं माण ॾियूं था गऊ माता खे। छो जो सनातन मत जी गऊ माता जी पूजा कई वेंदी आहे, पूजो वेंदा। बसि उहे असांजे गऊ माता जो वास्तो ॾिनो आहे, बसि असांखे हाणे किलो छॾिणो आहे। सतगुरु बसि वास्ते दे के उन्हनि सनातन मत जी गऊ माता जो वास्तो ॾिनो आहे, बसि किलो छॾिणो आहे। जी संस्कृति असांजी मान आहे, तंहिं करे सतगुरु एॾी कुर्बानी कई। सतगुरु रहमत करे बख़्शिश करे। और हल्दी जंग दौरान केतिरा ई सिख सेवा में लॻल हुआ, जंग में विढ़नि पिया। पर सतगुरु जो हिकिड़ो सिख हो भाई गनैया जी, सतगुरु ड्यूटी लॻाई हुन ते, भाई गनैया जी तू सादो सिख आई, तू विड़ी कोन थो सघी, कमज़ोर आई, बसि तू ॿियनि सेवा खे छॾ, तो ते हिकिड़ी ड्यूटी आहे, जेके सिख ज़ख़्मी थियनि तो उनखे पाणी पीआइजा। जेके सिख ज़ख़्मी थियनि तू बसि उन्हनि खे पाणी पीआइजा। तोखो जंग थिए कोन थी, विढ़ण थिए कोन थो, तू बसि पाणी पीआइण जी सभिनी खे शेवा कर। शाल खण कुल्हे ते भर, जेके सिख ज़ख़्मी ॾिसे उन्हनि खे पाणी पीआ। भाई गनैया जी रोज़ सेवा ते लॻो, पर जेके सिख वञनि पिया ज़ख़्मी थींदा, उहे सिख पंहिंजी अखियुनि ॾिसनि पिया कि सिखनि खे त पाणी पीआरे थो, पर दुश्मन बि जेके ज़ख़्मी थियनि था उन्हनि खे बि पाणी थो ॾे, पाणी थो पीआरे उन्हनि खे बि। सेवा अहिड़ी लॻाई सतगुरुनि, जॾहिं दुश्मननि खे ॾिठो कि पाणी पीअंदे, सिखनि वञी करे सतगुरुनि खे चयो, गुरु गोबिंद सिंह महाराज खे, हे दाता ही कहिड़ो सिख तव्हां सेवा ते लॻायो आहे, जेको सिखनि खे त पाणी ॾे थो पर दुश्मननि खे बि पाणी थो ॾे गॾु। सतगुरु ॿ टे ॾींहं त पहिरियों बेनती ॿुधी करे तवजा कोन ॾिनी, पर जॾहिं हजूम ठाहिया न सभु सिख, हे दाता इन सिख जी सेवा खसो हिन को, ही सिख छा पियो करे हिते, सिखनि खे पाणी त पीआरे थो पर दुश्मननि खे बि
वो पानी पी वरी बी रहंदा असां भेण इनखे सम्झायो थोरो। पहिरियों तो सतगुरु तवजा न ॾिनी, जॾहिं हजूम बणाया सतगुरु घुराए वरितो ऐं सॾे जो भाई कन्हैया खे। जीअं सॾे आया भाई कन्हैया जे अंदरि अहिड़ी निम्रता हुई, झुकाव, अची करे सतगुरुनि खे मथो टेके गुरु साहिबनि चयसि भाई जी ये सारा सिख ॾिसींदो कि तुझी दां खणी आया आहिनि सभु। भाई कन्हैया जी हथ जोड़े बीठो, सिखनि ने तके, सतगुरुनि ने तके। सतगुरुनि चयो ही सिख तुझी दां खणी आया आहिनि कि भाई कन्हैया जी पानी न पीआए तो सिखनि खे, पर जे दुश्मन खे भी, दुश्मन भी जख्मी थियंदा न उन्हनि ॾे वञी बि उन्हनि खे पाणी तो ॾे। सही ॻाल्हि सही आहे। भाई कन्हैया जी हथ जोड़े चयो हे दाता जे दां खणी आया आहिनि माफ़ी तो घुरां, पर दाता हिकिड़ी बेनती आहे। दादा जी जंग जे मैदान में वञा थो न, जंग छिड़े थी और सिख जख्मी थींदे ॾिसां थो, पर जॾहिं जंग जे मैदान में तुंहिंजो नालो जपे जपे जीअं मां पाणी ॾींदो वञा थो, पर मूंखे उते कोई दुश्मन नज़र ई कोन थो, मूंखे त सभु तुंहिंजा सिख पिया नज़रनि, सभिनी में तूं ई तूं नज़रे पियो, ऐं पाणी कीअं न ॾियां सभिनी खे। सतनाम मूंखे त सिखनि में बि तूं नज़री पियो, दुश्मननि में बि तूं नज़री पियो, मूंखे ख़बर कोन थी पवे कि सिख केरु आहे दुश्मन केरु आहे, ऐं सभिनि खे बि पाणी ॾियां। सतगुरु बेनती ॿुधी करे मना न कई कि पानी जी सेवा तू बंद कर। सतगुरु मलम और पट्टी ॾेई छॾी, अरे सिखा तुझी सेवा जे मथों कुर्बान, तू जी पानी त पीआईंदो, पानी पीआईंदो हल। जे सिख जख्मी ॾिसी या दुश्मन भी जख्मी ॾिसी न, बसि उन्हनि खे गॾु मलम भी हणी छॾ, पट्टी भी हणी छॾ। सतगुरु गले सां लॻाए करे प्यार कयो। ही सतगुरु जी चाल चलन हुई या बख़्शिश हुई सिखनि ते। और इतिहास में तो ईअं ज्ञानी पिंदरपाल सिंह जी ॿुधाईंदा कि सतगुरु जेके तीर रखदा हुआ न पाण वटि, उन्हनि जे तीर जे नोक ते मुनो तोलो सोनो लॻल हूंदो। जे कोई दुश्मन मरी भी वञे असांजे तीर सां, उनजे घर बाती उहो सोनो विकिणे करे कफन जो इंतजाम करनि। जे पोयो जेकॾहिं कोई कमाइण वारो न आहे त उन सोने में कुझु खणी करे पंहिंजो घर बार हलाए सघनि। ही गुरु साहिबनि जी सोच हुई, बख़्शिश हुई, रहमत हुई। सतगुरु रहमत करे, बख़्शिश करे, सेवा सभिनी जी थाए पए थी, पर जेको श्रद्धा में, प्यार में, भरोसे में सेवा तो करे और बिना लाभ जे सतगुरु वॾो मान और बख़्शिश करंदा पिया। सतगुरु रहमत करे ही गुरु साहिबनि जी जेको परिवार विछोड़ा थिया आहिनि या जेका भी शहीदी थी आहे, उन्हनि जे लाइ मनिंदर सिंह जी ही 2 टे कविताऊं लिखियूं आहिनि, सभु गॾिजी पढ़ायो। 2:15 बजे समाप्ति।